अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अब्दार अली, मुंहिंजे चैनल जो नालो ज़ार अब्दार अली सेठारा। उनखे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, कमेंट्स ॾियो त तव्हांखे वी वीडियो तव्हांखे ॾेखारींदा अचूं। हाणे हिन टाइम असां सां दुकानदार गॾु आहे मुंहिंजो भाउ नंढो नासिर अली। हा नासिर, छा हाल आहे? कीअं थो हले धंधो? हाल हीणा दर्द पीणा। हा, हिन जो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे? मोहम्मद मुकीम। तूं छा कंदो आहे? कंप्यूटर हलाईंदो आहे। घणा कमाईंदो आहे? हेॾे बि त सही न, हेॾे यार बि त सही न। हा, मां विड़ावां थो छा? काॾे था वञो? हा, तूं घणा कमाईंदो आहे रोज़? लख रुपयो रोज़ त तुंहिंजी सेल हूंदी, पर तूं उन मां घणो कमाईंदो घणा आहे? इहो हिसाब करी न कयो अथई। हल ठीकु आहे। हा मुकीम, काॾे वहीं? हा हेॾे आहे न। हलो नादर, छा हाल आहे? लॻो पिया, कीअं थो हले धंधो दाड़ी? हा, घणो टाइम थियो अथव दुकान खे? 10 साल थी विया। कीअं थो सम्झे? वधियो आहे कमु? हा, सप्लाई बि कयो था? सप्लाई में त पैसा बंदि थी वेंदा आहिनि, पोइ उहो कीअं कंदा हुआ? वरी रोलिंग थींदी आहे पैसनि जी। अच्छा, ईंदा आहिनि, कुझु वेंदा आहिनि, कुझु फासदा आहिनि, रोलिंग थिए थी। इहा सलाह कंहिं ॾिनो? इहा सलाह पाण ॾिनी, पंहिंजे ज़हन मुताबिक़। हा सही आहे। कानपुर में होलसेल वारो कोई कोन आहे। सही आहे। हाणे होलसेल में त पैसा खपंदा। होलसेल में असां नंढे पैमाने खां आहिस्ते आहिस्ते वधाईंदा। नंढे पैमाने खां सही शुरू कयो आहे। हा, पोइ आहिस्ते आहिस्ते हला बि वधंदो। हाणे सॼो सिस्टम, हाणे बिलिंग सिस्टम करे छॾियो आहे, सॉफ्टवेयर आहे इहे असांजो। हा हाणे जेको बि ईंदो सॉफ्टवेयर खे कमु थो पंहिंजो। सही। ठीकु आहे साईं। ऐं काई बि शइ एक्सपायरी थींदी आहे त असांखे ॿुधाईंदो। सही। स्टॉक घणो पियो आहे घणो ॿुधाईंदो, ऐं हुन खां घणो कमायो आहे छा ॿुधाईंदो, असांखे उहो ॿुधाईंदो। ठीकु आहे। टोटल मेडिकल में घणा पैसा लॻियल आहिनि, घणा पिया आहिनि, उहो असांखे ॿुधाईंदो। इहो कानपुर में कयो वेंदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। महिनत कर तूं, महिनत ॿार, महिनत सां थींदे होशियार। ठीकु आहे, वॾी महिरबानी। कानपुर वारनि खे अर्ज़ु आहे थोरो तावन करनि। पर कानपुर दुकान जो नालो छा आहे तव्हांजे? पीके मेडिकल कानपुर। पीके मेडिकल कानपुर। हा, इहो होलसेल जो? होलसेल ऐं रिटेल ॿई कम आहे। मेडिकल आहे। अचो ऐं ख़रीद कयो। शइ जी गारंटी आहे, रेट में बदल ऐं 2 नंबर शइ न आहे। सही आहे। छो जो असां पाण 2 नंबर न आहियूं। ठीकु आहे, अलाह न करो। 20 रुपए। गाढ़ा न मां पक्का न, कच्चा काथों आया? दर्जन करे। धंधो कीअं थो हले भाउ? रोज़ी कीअं थी थिए? ठीक है साईं, महंगाई आहे। महांगाई जे करे। हा सही। घणो पैसो आयो अथव हिन धंधे में? जी, हिन धंधे में घणो पैसो आयो अथव? बस कॾहिं 15,000 16,000 जो माल ईंदो आहे। उहो हली वेंदो अथव? न बची थो वञे, कुझु ख़राबु थी थो वञे, कुझु हली थो वञे। सही। ॾे महंगाई आहे वॾी। महांगाई लॻी पई आहे ॾाढी। महिनत जो कमु आहे, सॼो ॾींहुं उस में बीठा हो। ग़रीब माण्हू छा खाईंदो? हा छा। हर शइ खे सही। रेट आहिनि वॾा। सही। अंगूर जो रेट एॾो थियो आहे हाई लेवल जो। ये अंगूर घणे आहिनि? अंगूर मुंहिंजे घर में अॼु आयो वटा पोइ 18 किलो जो आहे, 4,500 रुपए जो। 4.5। रेसकी कीअं था? ड्रेस की हो 70 रुपए पाव। 70 रुपए पाव। हाँ, वही पोइ पैसा पूरा थींदा। ऐं ॾाढ़ो? ॾाढ़ो 200 रुपए किलो। 200 रुपए? हाँ, 1600 रुपए जो आहे। सूफ़ घणे था हलायो? सूप 120 रुपए था हलायूं। 140 रुपए तो हाँ, किलो दर्जन घणे आहे? 60 रुपए। 60 रुपए। महिरबानी दादा, मुंहिंजो चैनल आहे, मां उन ते हलाईंदुमि। महिरबानी।